उडेरोलाल जे ॻोठ चोटी टोड़ा में ख़ासि करे बिरादरी जे हिकु धुर पारां ज़मीन ते पाणी वराईंदे हमरा खे मारकुट शदीद ज़ख़्मी अस्पताल रेफर। इन मौक़े ते ज़ख़्मी मोहम्मद इस्माइल ख़ासि किली साफ़िन अॻियां दाहिंदे चयो त ज़मींदार मोहम्मद असलम ख़ासि किली जी ज़मीन ते हाथ पुकंदो आहियां जीअं त अॼु सुबुह ज़मीन ते पाणी वराए रहियो हुयसि त नाले मज़हर ख़ासि किली, मुज़फ़र ख़ासि किली, दिलदार ख़ासि किली ऐं राशिद ख़ासि किली जिन कुहाड़ियूं ऐं लठियूं खणी अची मूंखे पाणी वराइण था रोकियो, जंहिं तां मूं हुननि खे चयो त तव्हां बिना वजह मूंखे पाणी तां छो था रोकियो। उन ते मथे नालनि वारनि हमराहनि मूंखे लठियुनि ऐं मुकनि सां दखणी मूंखे मरणिंग करे छॾियो अथनि। जीअं त मथे जवाबदारनि जो इब्राहिम ख़लील ख़ासि किली सां ज़मीन जी मालिकियत तकरार हो, जंहिं केस में आउं शाहिद हुयसि, पर उन केस जो फ़ैसिलो कुझु वक़्तु पहिरीं कोर्ट सगोरी इब्राहिम ख़लील ख़ासि किली जे हक़ में ॾिनो हो। SHO उडेरोलाल विलेज ऐं SSP मटियारी खे अपील थो कयां त मथे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। बनी आहे उन्हनि जो तकरार आहे, हिननि कोर्ट बनी ॾियारी आहे, उन ते मूं शाहिदी ॾिनी। उन हूंदे अॼु मूं पंहिंजी बनी ते मोहम्मद असलम जो आउं हारी आहियां, भाइटियो आहे हुनजो। उन ते मूंखे हरू भरू विड़ी धकणी विया आहिनि। अॼु हरू 4 मज़हर, कारो, दिलदार ऐं राशू। हिकिड़ी कोडर हुई, मथां उलारियो बीठो मूंखे हणी ते, ॿिया को चंबा आया, नकी हरी ॿधी टुटी पिया ऐं कुहाड़ी बि दिलदार ॾे हुई। पहिरीं दिलदार मूंसां विढ़ण आयो यके, पोइ वरी हुननि खे घुराई, पोइ हुननि खां विढ़ियो आहे। मूंसां इहो मसइलो आहे, असां NC बि कटाई आहे। महिरबानी करे मुंहिंजो SP साहिबु सूबे साहिबु मुंहिंजो मसइलो हल कनि, इन लाइ गुरजाइश आहे, ॿियो कोन ख़ैरु आहे। विड़ियाले न शायदि तो छो ॾिनी आहे, ख़ली बिराम जे परां तो शायदि छो ॾिनी आहे। मूं त पंहिंजी बनी ते पाणी में वरायो, ऐं हारी आहे हुनजो, मज़ूरी थी करणी आहे ऐं पाणी तां मूंखे दिलि न खोल बाबा, तव्हांजो तकरार हाजी वारी बनी आहे, मूं पंहिंजी बनी ते पाणी थो खोलियां, छो न मूंखे पाणी न खोल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।